अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे चेतन भील ऐं अॼु आउं जंहिं शख़्सियत सां गॾु मौजूदु आहियां उहो कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे। जी महिरबानी चेतन। दोस्तों, मुंहिंजो नालो आफ्ताब रहमो आहे ऐं आउं हिकु इलेक्ट्रिकल इंजीनियर आहियां। मुंहिंजो बुनियादी ताल्लुक़ उमरकोट सां आहे ऐं कराची में रहाइश आहे। उनखां अलावा मुख़्तलिफ़ मुल्कनि में बि विज़िट कयो आहे असां जॉब्स जे मुतालिक़। कैनेडा में बि रहिया आहियूं, US में रहियो आहियां, साउथ अमेरिका बि वियो आहियां, क्यूबा, यूरोप में मुंहिंजो वञणु थियो आहे, स्पेन वियो आहियां, बार्सिलोना ऐं फ्रांस वियल आहियां। सो इहो मुंहिंजो मुख़्तसर तारुफ़ आहे। मेहरान यूनिवर्सिटी में मूं बैचलर्स कई आहे इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में ऐं बाक़ी बुनियादी तालीम मुंहिंजी इन साॻी ॻोठ में आहे जिते असां अॼु मौजूदु आहियूं। जी तव्हां सां असांजो जेको अॼु जे टॉपिक जे हवाले सां पहिरियों सुवालु इहो आहे त असांजो जेको नौजवान तबिको आहे यानी क्लास 9th मैट्रिक या इंटर फर्स्ट ईयर खां पोइ जेके असांजा नौजवान जेके आहिनि उन्हनि खे फ्यूचर जेके अपॉर्चुनिटीज़ जेके हुजनि थियूं यानी कैरियर काउंसलिंग जे हवाले सां तव्हां उन्हनि खे जेका छा था चवणु चाहियो त अॻिते कहिड़ा मौक़ा आहिनि? को बि ॿारु जेकॾहिं हूंदो आहे त उहो 6-7 क्लास खां पोइ उनजो जेको ज़हन हूंदो आहे उहो माइटनि खे खपे, उनजा जेके वॾा भाइर आहिनि या माइटनि भेनरूं आहिनि, सो उन्हनि खे जज करणु खपे त हर ॿार जो हिकिड़ो एक्सपर्टीज़ अलॻि हूंदी आहे, उनजो ज़हनी कैफ़ियत अलॻि हूंदी आहे, उनजा इंट्रस्ट अलॻि हूंदा आहिनि, दिलचस्पी मुख़्तलिफ़ मौज़ुअनि में अलॻि अलॻि हूंदियूं आहिनि। सो लाज़मी न आहे त जेकॾहिं को ॿारु 9th मैट्रिक करे थो त लाज़मी हुनखे इंजीनियरिंग कॉलेज में ई एडमिशन वठाइणु खपे या मेडिकल कॉलेज में ई वठाइणु खपे। ॿिया बि दुनिया में तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, तमामु घणा डिपार्टमेंट्स आहिनि, उन्हनि में फील्ड्स में फ्लोरिश करण जी तमामु घणियूं जेको आहे सो राहूं ऐं रस्ता आहिनि। हाणे अचूं था पाण त जेकॾहिं 9th मैट्रिक में को ॿारु आहे त उहो कोशिशि करे त जॾहिं तव्हां मैट्रिक में पहुचो उन ते तव्हां डिसाइड करे चुका हुजो त तव्हांखे कहिड़ी फील्ड वठणी आहे। त जीअं इंटर में जेको प्री मेडिकल या प्री इंजीनियरिंग जॾहिं तव्हां वठो था उन टाइम तव्हां ज़हनी तौर ते एॾा तयारु हुजो त अॻिते जेको तव्हांजो फ्यूचर आहे उनजे लाइ तव्हां 100% क्लियर हुजो। अच्छा, यूनिवर्सिटी में जॾहिं पाण पहुचूं था त उन टाइम ते इहो हूंदो आहे त तव्हां डेफिनेटली जेको स्कोप हूंदो आहे तव्हांजो उहो लिमिटेड थी वेंदो आहे कंहिं बि हिकिड़े डिपार्टमेंट में। ऐं पोइ जॾहिं यूनिवर्सिटी में पहुचण खां पोइ तव्हांजो वरी इहो हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी अलॻि आहे त तव्हां मार्केट खे स्टडी कयो, जेको तव्हांजो डिपार्टमेंट आहे उनजे रिलेटेड कहिड़ियूं कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि मार्केट में, त उन हिसाब सां तव्हां उन साॻी फील्ड में इंडल्ज थी सघो था। जी सर, तव्हां सां असांजो जेका नेक्स्ट क्वेश्चन इहो आहे, आफ्टर जेको आहे ग्रेजुएशन यानी यूनिवर्सिटी खां पोइ बि असांजो नौजवान जेको तबिको आहे उहो तमामु घणो परेशान हूंदो आहे त हाणे असां यूनिवर्सिटी करे छॾी आहे, हाणे असां इंजीनियर साइड खे पास करे चुका आहियूं, हाणे असांखे केॾांहुं वञणु खपे या छा करणु खपे, सो उन्हनि खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो? ॾिसो, यूनिवर्सिटी में जॾहिं असांजो नौजवान पहुचे थो त हिकिड़ो त वॾे खां वॾो असां वटि फ़ुक़दान इहो आहे त यूनिवर्सिटीज़ में कैरियर काउंसलिंग जा डिपार्टमेंट्स न आहिनि हूंदा ऐं इंडस्ट्री जो जेको आहे सो उहो मुंसलिक न हुजणु असांजे तालीमी इदारनि सां इहो बि हिकिड़ो वॾो फ्लॉ आहे। न त ॿाहिरिनि मुल्कनि जेके सुधरियल मुल्क आहिनि उन्हनि में छा हूंदो आहे त जेके यूनिवर्सिटीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि जे अंदरि डिपार्टमेंट्स अहिड़ा ठहियल हूंदा आहिनि जेको तव्हांखे कैरियर काउंसलिंग कराईंदा आहिनि। जॾहिं ॿारु 3rd ईयर ऐं फाइनल ईयर में पहुचे थो त उन टाइम में उहो कैरियर काउंसलिंग जा जेके डिपार्टमेंट आहिनि उहो एक्टिवली रोल प्ले कंदा आहिनि, उन्हनि स्टूडेंट्स खे खणंदा आहिनि, पोइ वरी इंडस्ट्रीज़ सां रिलेटेड जेके माण्हू आहिनि उहो वरी उन्हनि सां लिंक कराईंदा आहिनि त जॾहिं को ॿारु जॾहिं को नौजवान निकिरंदो आहे यूनिवर्सिटी मां त उनजी खपत थी सघे इंडस्ट्री साइड ते। हाणे उन में ज़िमेदारी यूनिवर्सिटी जी बि आहे, सियासत जी बि आहे, शागिर्दनि जी बि आहे। जीअं त असां वटि यूनिवर्सिटीज़ में फ़ुक़दान आहे इन शइ जो, इन करे मुंहिंजी ख़ासि करे नौजवाननि खे इहो रिक्वेस्ट हूंदी त जेतिरो जल्द थी सघे तव्हां जॾहिं 3rd ईयर में पहुचो त तव्हां पंहिंजो कैरियर काउंसलिंग ऐं पंहिंजी मार्केट खे स्टडी एॾी मज़बूती सां कयो त जीअं तव्हां जॾहिं ग्रेजुएट थी निकिरो त यू नो एग्ज़ैक्टली वेयर यू आर गोइंग। सही सर, महिरबानी। सर, तव्हां सां लास्ट क्वेश्चन असांजो इहो आहे, लास्ट में जेको असांजो सिंधी नौजवान तबिको आहे इनखे कहिड़ो पैगाम ॾियणु था चाहियो, कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो तव्हां? हा, इहो त नौजवाननि लाइ त मुंहिंजो हिकिड़ो ई शेख हयात जो शेर आहे जेको अक्सर करे सेशन्स में पढ़ंदो आहियां त हिमत न हारी, जहां न हारी कोई हारल त हीअ ॾींहं बि घारे वेंदासीं, जहां न हारी कोई हारल हे ॾींहं बि घारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो उते डूंगर ॾारे वेंदासीं। सो जेकॾहिं तव्हां हिमत कंदो ऐं तव्हां जेकॾहिं पंहिंजे टारगेट में फोकस हूंदो त तव्हां दुनिया जी का बि मर्ज़ अहिड़ी न आहे जेको तव्हां अची नथा करे सघो। ऐं पंहिंजो मिसाल ॾियां त आउं उमरकोट जे नंढे ॻोठ मां मुंहिंजो तालुक़ु आहे ऐं आउं जेकॾहिं स्टडी करी पढ़ी बहिराण मां इंजीनियरिंग करे ऐं कैनेडा पहुची सघां थो त तव्हां छो नथा पहुची सघो। जॾहिं त हालांकि मूं पंहिंजो जीअं सवेरे पाण ॻाल्हि बि कईसीं त मूं ABC बि 6वीं क्लास में पढ़ी, पाण सभिनी उहो ई जेको पीली ड्रेस पाए वेंदा हुआसीं, गवर्नमेंट स्कूल मां पढ़ियल आहियां। सो जेकॾहिं तव्हां हिमत कयो त एवरीथिंग इज़ पॉसिबल ऐं पंहिंजा टारगेट्स हमेशह वॾा रखो। जेकॾहिं तव्हां चवंदो त यार बसि इहो पढ़ी विया आहियूं हाणे BST GST मास्तरी करे वेंदासीं पोइ तव्हां उते ई रहिजी वेंदो। सो इन जे करे हमेशह एम फॉर द हायर टारगेट्स ऐं तव्हां पंहिंजो जेको टारगेट आहे उनखे तमामु हाई लेवल ते रखो त जीअं तव्हां उते पहुचण ताईं उन रस्ते जे थ्रू तव्हां महिनत करी ऐं उते उहो मंज़िल माणी सघो। थैंक यू। महिरबानी सर आफ्ताब अली रहमो साहब टाइम ॾियण जे लाइ। सो लास्ट में इहा ई सभिनी दोस्तनि सां गुज़ारिश, दोस्त असांखे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ॾिसी रहिया आहिनि इन वीडियो खे, उहे इन ॻाल्हियुनि ते अमल ज़रूरु कंदा। थैंक यू। दुआ में।